नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा आहियूं। लाहौर पीपल्स पार्टी जो अॻवान चौधरी अहमद मुख्तार लाॾाणो करे वियो। ख़ानदानी ज़रियनि संदसि लाॾाणी जे ख़बर जी तस्दीक कंदे चयो आहे त हू गुज़िरियल कुझु वक़्त खां बीमार हो। चौधरी अहमद मुख्तार साल 2008 खां 2013 ताईं बचाव वारो वज़ीर रहियो, जॾहिं त हू मुख़्तलिफ़ दौरनि में बचाव वारो वज़ीर, पाणी, बिजली ऐं वापार वारो वज़ीर बि रही चुको हो। चौधरी अहमद मुख्तार जे लाॾाणे ते मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि ॾुख जो इज़हार कयो, जॾहिं त पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां बि ॾुख जो इज़हार कयो वियो। संदसि लाॾाणी जी ख़बर ॿुधी कारकुननि ऐं पार्टी अॻवान संदसि घर पहुचण शुरू थी विया आहिनि। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पीपी अॻवान अहमद मुख्तार जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त चौधरी अहमद मुख्तार सां गॾु सियासी मामलनि ते बहस थी हुई। पाकिस्तानी सियासत में चौधरी अहमद मुख्तार खे यादि रखियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।